तमाम माफ करे छजन हल में मुब्तलिन आहे को परेशान हाल पांजी परेशानी में मुखा इन वक्त में मदद घुरे तो मां उन जी सारी परेशानियों लाए ये सही है बुखारी शरीफ में हदीस आ एकड़े शख्स 99 खून कया 99 खून जो कातिल 99 खून इस्लाम में खून वधे में वधे अल्लाह ताला अपना जो कुरान शरीफ में ये अल्फाज फरमाया है जो अल्लाह खून करे तो रब से फरमाया मन कतल मुतअम्मिदन फजज़ाउहु जहन्नम खालिदीन फीहा जे जानी वानी के मानू के नाहक मारियो हमेशा हमेशा जे लाए जहन्नम खालिदीन जा लफ्ज़ जेके हैं ना ये काफिर जे लाए उहे लफ्ज़ अल्लाह कातिल जे लाए इस्तेमाल किया कतल एॾो हिन हमरा 99 खून कया पर ईमान हुयुस अकीदो सही हुयुस इनके ख्याल आया तो मुझे रब मता माके माफ भी करे पूछा तो सही कहता एकड़ो जट आपे तो वो जट आलम न हो जट का मसलो कुछ हो तो मैं एड़ो तिरका सजी तो जो पानी बाहर तो होई बा एक जी भी ए जट बोलिए तो हदीस में शायद आबिद उन्हें हमरा आयो सैमा 99 खून के आने माके रब माफ कर दो हे जट मानो है जो घड़ा पर थी माखा साले में जो खूनी आवे हे दिया माफ कर दो रब तो कोन कर दो माफ जन्नत कर दो तो के ही मारे तो ठका दो कटाए तलवार तबनी 100 के पूरा के हल अब ये गाल मुझे समझो ये अपनी हिकमत है फलसफे की गाल तो जेकने अल्लाह वट माफी न हुजे ना तो हे धरती सजी गुनाहन से भरती बने वो तो हर मानू वधंदो वेंदो ना गुनाह मिले माफी तो मुझे नथी मिले पाला जे हे हमरा वधी वियो इन जे करे माफी एन कराई दिया बुराई के बंद करे बस मां मुख्तसर करी गाल करनी तो मुझी गाल तो मां तो जा बुधंदा रहंदा आयो कान बुधो समझे वो तो बेपार से वाल के था खानो बुधान सा तमा के जुम्मन में रमजान शरीफ में दर्स हलंदो इंशाअल्लाह सजो रमजान नत 20 ताईं त पक्का सा सजो 20 ताईं त पक्का सा तो सजे जो आज तो कोई तारीख को आने का खत्म थे तारीखों में आप क्या इन 100 खून उन मुला के मारे में जो हाल में बात हुई वो अलग वरी इनके दिल में ख्याल आया 100 खून क्या तुम अल्लाह करीम माफ करे दर ये निकलो इतने अल्लाह मार के और हेड अल्लाह मार के बंद करे बंद ये इन्हीं हदीस में साबित आते हैं अल्लाह वाले निकलो तमाम माफी बचा एड़े वडे आलिम का पूछे उन आलिम सगुरे जो फिलाने अल्लाह वाले ने बन दुआ भरा तो वो भी तू भी अल्लाह का माफी वठन इंशाअल्लाह रब करीम तो जा गुनाह माफ सुभान अल्लाह वो है हमारा निको अल्लाह वाले ने रास्ते पे मौत अच्छी उस ये बुखारी की हदीस सही हदीस रास्ते में हमारा मरीज हो तो अज़ाब का फरिश्ता भी आया जन्नत का रहमत का फरिश्ता भी आया जन्नत वाला जन्नत रे खड़ी में ना हो अज़ाब वाला जन्नत अज़ाब रे खड़ी में ना हो हमारा नेचे अल्लाह से फैसलो करवावा जमीन पे जो अल्लाह वाले ने भेजो इतना मालूम थे तो जे अल्लाह वाले ने भेजो उन्हें के माफी मिले अल्लाह वाले ने भेजो तो उन्हें के माफा वठी वजो जन्नत दे सवई खून माफ दस जो हेदे पांच घर ने भेजो ना को वठी वजो वो जने वो पान मेहरबानी करवा तो
मौत भी अड़ी जाए तो नींदो जो हमरा वेलो में ॿुधे ए जो किरी पयो तो धिको आयो से हथ बा टे हथ छड़ा ॿुधे में जो थियो अल्लाह बाद में रिवायत में हिकिड़ो हथ एदा के पापण जा के तिखा फरिश्ता में जमीन वापियो एकदम वापे चो सही हिकिड़ो हथ अल्लाह वाले दे वेठो जे बस खणी वञो जन्नत दे ऐं दुनिया वारनि खे वञी ॿुधायो त मां रब गुनाहगारनि जो एॾो करीम रब आहियां जो एॾो ॾोहारीअ खे माफ़ करण ते अचां त माफ़ी ॾेई सघे सुभान अल्लाह बाबू रब तव्हांजो करीम आहे हिकिड़े हमरा बुखारी में इहा हदीस सही हदीस मौजूद आहे कच्चियूं हदीसूं त ॾाढो उन ते अमल कंदा पर सही हदीस ॿुधी कोन सही हदीस काई शख्स बोलना बुखारी शरीफ में हदीस भी न समझदो हिकिड़ो हमरा पंहिंजे पुटनि खे बि चवे अब मां मरी वञा त मूंखे साड़े मुंहिंजे हॾनि खे घोटे कुझु दरिया में केरी उॾारजो कुझु जेका आहे ईअं हवा में उॾारे छॾिजो मां बाबा वॾो गुनाहगार आहियां रब जे साम्हूं हाज़िरी लॻी न मां बची न सघंदोमांव यार मां वॾो किनो माण्हू पुटनि खे चए हदीस में हुजूर वाक़ियो ॿुधायो पियो पाण चयोसि पुटरी ॻाल्हि हे मरी वियो छोकिरनि खणी हिनखे साड़े घोटे केरी सनी करे कुछ हवा में उड़ारे कुछ दरिया में पर अल्लाह वटि का भी शइ कोन्हो ला याज़ुबु अन्हु मिस्काल ज़र्रा रब जी ज़ात फरमायो नंढड़े में नंढड़ो दाणो भी मुंहिंजे नज़रनि खां ग़ाइब नाहे बिजली भी नथो वञे तव्हां वटि विचार थींदो पर मां वटि का भी शइ विचड़ियल नाहे ज़रे ज़रे खे चङी तरह ॼाणियां थो त फलाणे माण्हूअ जो ज़रो काथे हज़रत अली खां पुछियो साईं माण्हू वरी कहिड़ा थींदा हा हिकिड़े माण्हूअ खे शींहं खाई वञे शींहं वरी बीमार थी पाणीअ जी घाट ते अचे पाणी हज़रत अली थो फरमाए पानी पीअंदे उते मरी वञे माण्हू शींहं जे रत में मिलियो पियो आहे हुनखे शींहं खाई वियो न वरी शींहं मरी वियो पाणीअ में त हुनखे नंढनि मच्छियुनि खाधो वॾो पाणी आयो त नंढनि मच्छियुनि खे वॾनि मच्छियूं खाई वयूं वरी पाणी सुकी वियो त ठंड में मच्छियूं बि सुकी वयूं कीड़नि हुनखे खाधो कीड़नि खे वरी कीड़नि खाधो कीड़नि खे वरी कीड़नि खाधो हैदर करार फरमायो अल्लाह वरी भी कादिर आहे उन हमराह खे उन ज़रन मञा कीड़नि शींहं जे मच्छीअ जे ज़रन मञा जुदा करे साॻे माण्हूअ खे साॻे अंदाज़ में ठाहे पंहिंजे अॻियां हाज़िरी कराए सघे बेशक अल्लाह कादिर वॾो कादिर हिन हमराह खे केरी कराए हुजूर जन फरमायो इन पंहिंजे पुटनि खे ॾियो त मूंखे ईअं कजो हिननि ईअं कयो अलाह साईं केरीअ खे जो हुकुम कयो त वरी कढी पओ वरी साॻियो माण्हू ठही वञे अब साॻियो ठही आहे पर साईं पुछंदो कीअं छो करायो पाण खे साॻायो हेठि मूं कयो बीठो आहे अदब ॿुधी ॻाल्हि हेठि मूं कयो साईं मां गुनाहगार हुयुसि मुजरिम हुयुसि ॾोहारी हुयुसि साईं मां बार बार मुंहिंजो मुब्तला हो गंदगीअ में साईं मूंखे तुंहिंजो ख़ौफ़ पियो थिए जो तुंहिंजे अॻियां हाज़िरी लॻी त मां बची न सघंदुसि मूंखे शर्म पियो महसूस थिए त जंहिं रब मूंखे सॼी उमिरि खारायो मां सॼी उमिरि हुनजी बेफ़रमानीअ ते रहियुसि पोइ चयुमि त पाण खे गुम कराए छॾियां जीअं रब जे अॻियां न अचां साईं मां इन करे पाण खे गुम करायो जेको गुम थिए साईं तूं कादिर साईं मां कीअं गुम न थी सघियुसि मुंहिंजो ज़हन ग़लति थी वियो जे हाणे हाज़िर थी विया पर वञो फ़रिश्तनि खे घुरायो अलाह ऐं फ़रिश्तो पठो हिन मुंहिंजे बाने खे ऐं वॾी वॾे में वॾी जन्नत में विहारियोसि छो त जेको दुनिया में
झट भी मुझो खौफ दिल में आंदई पांजा गुनाह दुनिया में याद करे शर्मंदगी महसूस कई मां रब के भी शर्म थो अचे त कीअं इन्हीअ खे जहन्नम में विझां वठी वञो सब गुनाह माफ़ कयां थो मूंखां कोई पुछण वारो न आहे जन्नत में मुंहिंजा सोना रातनि जो उथी पंहिंजे रब खे मनायो माफ़ी वठो भलारियूं रातियूं या ज़रूरी न आहे सुभाणे अॼु राति सुभाणे राति ॿिए ॾींहुं राति जॾहिं तोखे तौफ़ीक़ थिए पियो उते रब महिरबान बीठो आहे चलो तुंहिंजे अचण जी देर आहे हो महिरबान आहे उते तो बाबू कॾहिं थो खुले माना दरवाज़ा खुले मां ये अर्रहमान अल्लाह क़ुरान ते ॻाल्हायां वॾो मज़मून थी वेंदो ज़रूरी ॻाल्हियूं अची वयूं जेके सम्झाइण पियो मां चाहियां त हरू भरू हिन राति जी का एॾी वॾी अहमियत कोन्हे जेका माण्हू सम्झी आहे त बसि हिन राति दफ़्तर ॾेढ थी विया हीअं थी वियो हूअं थी वियो क़ुरान में हुन चई छॾियो आहे यमहुल्लाहु मा यशा व युस्बित व इंदहु उम्मुल किताब रब फरमाओ मां लोहे महफूज़ में जॾहिं चाहियां ठाहियां जॾहिं चाहियां लिखायां मूंखां कोई पुछण वारो न आहे सभु ॻाल्हियूं उन जूं उम्मुल किताब में मौजूद आहिनि ये मसलो तो तू जॾहिं में वो उन्हीं में ॾाढा सघे लिखाए सघे ॻाल्हाए सघे तॾहिं करे परेशान थियण जो मसलो कोन्हे दीन सवलो आहे साईं जन जे साम्हूं मां बेअदबी कई आहे ॿ टे मिंट वधीक ॻाल्हायो साईं जन वारनि जा अल्फाज़ सादा हूंदा आहिनि पर कम जा असां त हे टेक सम्झी विया आहियूं त माण्हू कहिड़ी ॻाल्हि ते छड़ो सुभाणे अल्लाह कंदा आहिनि पोइ बसि उहा ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि साईं जन वारा सादे अंदाज़ में सही सही ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदा अदब ऐं एहतराम सां वेहो हे वॾे में वॾी इबादत तव्हांजी जारी आहे क़ुरान फ़हमीअ वारी इबादत क़ुरान सम्झण वारी इबादत ऐं इन खां पोइ साईं जन जी तकरीर खां पोइ मुतसिल जी डॉक्टर जो किताब थी बसि उहे मानी खाइनि था उन खां पोइ डॉक्टर साहब जो किताब थींदो ऐं इंशाअल्लाह दिस्तार बंदि थींदियूं ही तव्हांजो पुराणो मदरसो 1942 खां वठी कायम हाणे वीचारो हेठि थी वियो हाणे ज़मीन में हेठि थींदो थो वञे हिनखे तव्हां समूरे गॾी सदी असां मथे कंदासीं इरादो इहो आहे त हिन जी इमारत मथे कबी 2-3 मंज़िला कराए अल्लाह ताला जॾहिं मदद फरमाई त इहो इरादो आहे 1942 माना पाकिस्तान खां बि अॻु जो ई मदरसो असांजे वालिद साहब हिन धरतीअ ते पहिरियों तौहीद जो कमु कयो हिन मस्जिद ऐं मदरसे जो नक्शो हज़रत साईं जन जे ॾाॾे मुबारक हज़रत हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह अल्लाह ताला पंहिंजी क़ब्रनि खे पंहिंजी रहमत सां ढके अज़ीम हस्ती हा जंहिं सिंध जे अंदरि तौहीद जो झंडो ऐं अलम बुलंद कयो अल्लाह जी बुजुर्गनि पीरनि वटि त रसूमात हूंदियूं आहिनि पर हिननि वटि कोई हक़ीक़तूं ऐं क़ुरान हदीस हो जंहिं सची ॻाल्हि दुनिया खे ॿुधाई त असांजो मामिलो भले न मिले त न मिले पर अल्लाह जी ॻाल्हि सची नबीअ जी ॻाल्हि सची हज़रत जन वॾनि हे ख़ुदि हिन मदरसे जो नक्शो पाण लीको कढी पाण हिते आया हज़रत हमादुल्लाह रहमतुल्लाह ये सब उन जी बरकत आहे जो ये तव्हां एॾी सारी जमात इन बाबरकत महफ़िल में शरीक थिया आहियो अञा त असां एतिरो ऐलान बि न कयो जेतिरो थियणु खपंदो मुख़्तसिर वक़्त हो असां छोकिरे जो शौक़ हो त जल्सो पूरो थिए वॾो कोन थियो आहे ऐं वठी बि डॉक्टर साहब खां ॾियो ऐं साईं मौलाना अब्दुल कयूम साहब जन खां जेका ज़रूरत पोइ मां उन्हनि खे मजबूर कयो हालांकि हिननि जा हैदराबाद प्रोग्राम हाल आहे किथे किथे साईं जन जो शफ़क़त आहे जो पंहिंजे उन पुराणे वचान खे यादि फरमाए ऐं डॉक्टर साहब जी बि वॾी महिरबानी आहे जो सभु प्रोग्राम कैंसिल करे असांजी ॻाल्हि खे मथे कयूं आया अल्लाह कंदो असां तव्हां समूरे तौहीद ऐं क़ुरान जी सम्झ सां पंहिंजे दिमाग़नि खे मुनवर कंदासीं ऐं उहो
उहा समझ इंशाअल्लाह असां तव्हांजे निजात जो बाइस थींदी कमर क़यामत ये दुनिया आखिरत समूरे असांजो आबाद थी वेंदो आखिर दावाना